अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, रात देर सां नवाब वली मोहम्मद भरसां ॻोठ शहमीर ज़रदारी में शराब पीअण दौरान मवालिन में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान फायरिंग के नतीजे में एक औरत कनीज़ ज़रदारी ज़ख़्मी थी पई, जंहिंखे काज़ी अहमद अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर ख़ालिद लाखो मूजिब शराब जा अड्डा हलाईंदड़नि ख़िलाफ़ ॻोठ बहादुर चांडियो में एहसान चांडियो, फरमान चांडियो, गुलाम कादिर चांडियो ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त ॻोठ शहमीर ज़रदारी ऐं भर पासे कच्चे शराब जा अड्डा, चर्स ऐं ॿी मंशात सरेआम विकिरो थी रही आहे। पर काज़ी अहमद ऐं नवाब वली मोहम्मद पुलिस ख़ामोश बणियल आहे। हुननि चयो त राति फायरिंग में हिकु औरत कनीज़ ज़रदारी ज़ख़्मी थी पई। बाद में ज़रदारी बिरादरी जे माण्हुनि पठान चांडियो जे घर ते हमिलो करे भंज ड्रा करे मासूम ॿारनि ते तशद्दुद कयो, संदसि घर मां फुर लुट करे फ़रार थी विया। उन्हनि SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त शराब जा अड्डा बंदि करे मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।